नाज़रीन, तव्हां खे ब्रेकिंग न्यूज़ का आगाह कंदा हलूं त गंभट लॻ सदर जी भठियूं भरिसां माल चारींदड़ 2 सगा भाइर ढंढ में वहिंजंदे बुॾी विया। हिकु फोत हिक खे बेहोशी वारी हालत में कढियो वियो। रिपोर्टर सलीम उजण मूजिब सदर जी भिटियूं लॻ ॻोठ अब्दुल रहमान उनड़ में माल चारींदड़ 2 सगा भाइर वहिंजंदे पाणी जी ढंढ में बुॾी विया। बुॾी वञण सबबि 8 सालनि जो नीगर जान मोहम्मद पुट मुमताज़ उजण फोत थी वियो, जॾहिं त 7 सालनि जे सिकी लदो उजण खे बेहोशी वारी हालत में पहिरियां पीर ॻोठ बाद में खैरपुर अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे, जिते संदसि हालत ॻणती जोगी ॿुधाई पई वञे। अहिड़े वाक़िए जो घर भातियुनि खे इतला मिलण ते संदसि घर में कोराम मची वियो। उन ॾस में ॿुधायो पियो वञे त 2 भाइर ॻोठ ॿाहिरां ढंढ भरिसां माल चारे रहिया हुआ त किरी ॿुॾी विया आहिनि, जिन मां हिकु फोत थी वियो आहे ऐं ॿिए भाउ जी ॻणती जोगी हालत ॿुधाई पई वञे। ॿिए तरफ़ ॿुधायो पियो वञे त 2 भाइर असल ड्रब मेहर शाह जा रहवासी आहिनि, जेके गुज़िरियल कुझु ॾींहंनि खां माल सांगे ॻोठ अब्दुल रहमान उनड़ ॾांहुं फैमिली समेत लॾ पलाण करे आया हुआ, जिन सां वाक़ियो पेश आयो आहे।